अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त कंदकोट में धाड़ेल हिकु ॼणे खे क़तल करे फरार थी विया आहिनि। कंदकोट में धाड़ेल ॾींहुं ॾिठे जो विच शहर में हिकु ॼणे खे क़तल करे आसानी सां फरार थी विया आहिनि। अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त कंदकोट में सरदार मुनीर अहमद खोसो जे पुट खे धाड़ेल ॾींहुं ॾिठे विच शहर में क़तल करे फरार थी विया आहिनि। सरदार मुनीर अहमद खोसो जे पुट शफ़ीक अहमद खोसो खे धाड़ेलनि सरेआम ॾींहुं ॾिठे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त कंदकोट विच शहर में सिविल इस्पताल साम्हूं शफ़ीक अहमद खोसो खे धाड़ेल क़तल करे आसानी सां फरार थी विया आहिनि। सरदार मुनीर अहमद खोसो जे पुट शफ़ीक अहमद खोसो खे धाड़ेल क़तल करे विच शहर मां आसानी सां फरार थी विया आहिनि। शफ़ीक अहमद खोसो जो हिकु साथी बि ज़ख़्मी थी पियो आहे। फ़ौती ऐं ज़ख़्मी नौजवान खे सिविल इस्पताल कंदकोट मुंतक़िल कयो वियो आहे।